द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। अखर खजानो 171। अॼु जा सिंधी अखर आहिनि हद, सरहद, किनार या किनारी, टुंग, सल, हलाक करणु या बेज़ार थियणु, बिर थियणु, तंग अचणु या कन खाॼणु, बरमो, सिराई या वींझर, ॼमणु, ॼमंदे ॼाम या माउ पेटा। साॻिए अर्थ वारा अंग्रेजी ऐं हिंदी अखर। भारत ऐं चीन जे विच में सरहद बाबति तकरार आहे। लाॻीतो टुंग मां ॾिसी ॾिसी रमेश बेज़ार थी पियो हुओ। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। लाॻीतो हिकु साॻियो कमु वॾे अरसे ताईं कंदो रहण सां इंसान जो बिर थियणु कुदरती ॻाल्हि आहे। ज़मीन या भित में टुंग करण वारो बरमो कमु आणे थो। सच आहे माउ पेटा को सिखी न अचे, पर के वेला ॼमंदे ॼाम थियनि था। सिंधियत सुहिणी रहे।